चऊं था महिरबानी करे प्राइवेट जो करे तो इहो कैंसिल करे न कर असां इस्लाम में अंदर असां पाण खे बाहि ॾेई पाण खे मारींदासीं तूं वाइदो इन करे न कयो असां वोट वठो त तूं असांखे प्राइवेट कंदे ऐं महांगाई ॾिजे पेट्रोल महांगो कंदे असां ग़रीब बुख माण्हू तयार आहिनि असां मानी करे रोड ते इन करे चाहियूं असां महांगाई बि ख़तमु कर ऐं प्राइवेट ख़तमु कर। सर हे जेको असांजे वापडा जे ख़िलाफ़ जेको हे मुहिम शुरू थी आहे त इहा बिल्कुलु ग़लति अमल आहे जेको असां नथा चाहियूं पिया त असांजो वज़ीर आज़म साहिबु जेके असां वाइदा कया आहिनि उन्हनि ते पूरो नथो लहे ऐं पंहिंजो उनजो यू टर्न वरितो थिए उबतो जेको असां कतई न करणु ॾींदासीं हिन जूं इहे उमेदां इहे ख़्वाहिशूं कॾहिं पूरी न थींदियूं। महिरबानी करे असां हिन हुकूमत खे रिक्वेस्ट कयूं था पिया त जेके असां वाइदा कया उहे पंहिंजा वाइदा निभायो ऐं हे क़ौमी इदारा खपाइण जी कंहिं क़िस्म जी न ॻाल्हि कयो न असां इहे शयूं क़बूल कंदासीं न इहे तव्हांजा मुतालबा पूरा थींदा। उहो साईं असांखे पंहिंजे क़ाइदीन जेको हुकुम ॾिनो असां सभु मज़दूर तयारु आहियूं आख़िर ऑफिस जे पटियाले खां वठी ऑफिसरनि ताईं सभु जो सभु असां टी चौक ते धरणे लाइ तयारु आहियूं। उन लाइ असांखे जेको नफ़ो नुक़सानु थियो असां उहो पंहिंजे जान जी बाज़ी लॻाए बि असां हुते पहुचंदासीं। बसि उनजा मुख़्तलिफ़ आहिनि उहो बिजली महांगी वठी सस्ती खपाए थो चए थो वापडा न खसारे में आहे वापडा नुक़सान में आहे पर ईअं कोन्हे हे वॾो पुराणो हिकिड़ो इदारो आहे उहो पुराणो इदारो यको पियो हले थो अॼु जे करे को कोन थियो। हर हुकूमत ईंदी आहे पंहिंजा ॾोह गुनाह लिकाइण लाइ अॼु अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि शुरू कंदी आहे त भाउ इदारो नुक़सानु करे थो असां हिनखे खपायूं था पिया जेको इहो हिन जी ख़्वाहिश पूरी न थींदी।